तोते शक कयां त मां पंहिंजे पीउ जो पुट ई न सॾ रहियां। पर चाचे नाले चङे त शक कयो न, पेरा भेटी बि थी, असांजी इज़त त मिटीअ में मिली वई न, बाक़ी छा बचो। अड़े यार छॾ बाबे खे, बाबो थी वियो अथई पोड़ो। पर यार कसम सां मूंखे ॾाढो ॾुख थियो अथई। ऐं मुंहिंजी जेका बेइज़ती थी सा बेराम खान हथ सां बकरियूं चोरी करायूं आहिनि। हाँ ख़बर आहे मूंखे। बराम खान जे कुल करतूतनि जी ख़बर आहे मूंखे। शिकार जे लाइ शिकारी कुत्ता पालींदा आहिनि ऐं बराम खान निबरे वरियाम जहिड़ा पालिया आहिनि। सन वेड़ी चा मुझे मारने जा, सन वेड़ी चा मुझे मारने जा। हाणे मां वञाए तो मेले ते सुमार, तूं बि हाल वाल पंहिंजो हलंदी न कोन? मेले ते किथां हलंदुसि, खीसे में त टको बि कोन्हे। ए मेलो साल में हिकु भेरो पियो अचे, ऐं पैसा त साल में केतिरा भेरा अची वञनि। ऐं सेठ गागन खां छो न पियो वठी पैसा? सेठ गागन? पर उहो पैसा छो ॾींदो? अड़े हेल भलो फसल थियो थी भलो, सेठ गागन खे ॿोले ॾींदे त कड़क नोट ॾींदुई नोट। अरे हल त मेले में हली तो थिएटर बि ॾेखारियां ऐं पाण वारे कुकड़ जी मेल बि ॾेखारियां। छा कुकड़ ते शर्त बि हूंदी? कुकड़ मेल न मारे न त पिड़ ते कोई संगत खे खाराए छॾिया। तो छा सम्झो आहे, इज़त वारो माण्हू आहियां, इज़त वारो। ऐं डिजणो कुकड़ रखंदुसि छा? हाँ तो मास्टर साईं तव्हां इहो कीअं पिया ॿुधायो त सिंधु दरिया बादशाह एॾो वॾो? जी बिल्कुलु। चवनि था त पंहिंजो सिंधु दरिया बादशाह हो जेको सिकंदर बादशाह सां बि विढ़ियो। उहो वरी कीअं? उहो हीअं जो सिकंदर यूनान खां निकिरी ईरान खां थींदो सिंधु माथिरीअ में दाख़िल थियो। दरिया जो साॼो पासो वरितईं त दरिया जो पेट एतिरो वॾो हुयो जो सिकंदर जी फ़ौज पार ई न पई करे सघी। ॿियो त फ़ौजूं हली हली थकिजी पयूं हुयूं। हा साईं, यूनान खां मुड़ुसु हलियो सो ज़रूरु फ़ौज त थक बि न। 7 विलायतूं खटियूं हुअसि। हा हिते पहुची हिकु त फ़ौज थकिजी पई ऐं ॿियो साम्हूं पाण वारो दरिया न उकिरी सघिया। पोइ मायूस थी वरी मिस्र ॾांहुं निकिरी वियो। चवनि था त सिकंदर बादशाह खे तीर माशिके जे माछुनि हुयो। सिकंदर बादशाह इन वेघे मोह हो। इहा ॻाल्हि सची अलाए कूड़ी? के तहक़ीक़ कंदड़ चवनि था त सिकंदर बादशाह मलेरिया में मोह हुयो
ॿिया चवनि था त शराब पी पी जिगर जी बीमारी थियसि उन में मरी वियो हुयो। बाबा इन करे त चऊं था नशो ख़राब, न को बादशाह ॾिसे न को रैयत। ॻोठ त ठहियो पर बादशाह ई बर्बादु कयो छॾे। मास्तर इमाम बख़्श जहिड़ियूं ख़बरूं कामरेड खमीसे वटि बि घणियूं आहिनि। हा दादा, जाम इल्मु आहे हुन वटि, जाम शाइरी तव्हांखे ख़बर आहे, शाइरी गवाह जी कंदो आहे। अॻे हर साल ईंदो हो, पर हेल कामरेड बि देरि करे छॾी आहे, आयो ई कोन। कामरेड खमीस स्टालिन जा क़दरदान खोड़ आहे, हुनखे हेॾा छॾनि ते हेॾा अचे न। अबा मांजी क़दरदान कामरेड जा कोन्हनि, सभु हुनजे इल्म जा क़दरदान आहिनि। जंहिं वटि सदाईं किताब हूंदो बाबा, इल्म बि उन वटि हूंदो आहे। क़दुरु इल्म जो थींदो आहे। ईअं मास्तर साहब? हा ईअं त बिल्कुलु आहे, इल्म ऐं अख़लाक जो क़दुरु आहे। पर दादा ॿी ॻाल्हि त ॿुधो, हेल साल त पाण वारे ॻोठ जो पाण वारो माइट काको वलीदाद बि कोन आयो आहे। वलीदाद कहिड़ो? इहो मधुबाला वारो। आओ आओ, इहो मधुबाला वारो वलीदाद। वीचारे के ही छोरा सॼो ॾींहुं सताए पिया चरियो कंदा आहिनि। दादा वलीदाद चाचो बिस्मिल अॻे कॾहिं ॾाहो हो जो असीं हुनखे चरियो था कयूं। अरे अबा वलीदाद, उहो वलीदाद तव्हां ॾिठो ई कोन हो। नाले चङा अबा, कीअं हुयो वलीदाद बिस्मिल? बसि अदा ॻाल्हियूं न पुछ। चवंदा न आहिनि इश्क निपट नांग, ख़बर खाधनि खे पवे। साहिदी, साहिदी जी उठ, पानी भरिया।
ॿुधो छो बीठी आहीं? वेह न। जी। आई घोड़ा यो पिणे मुझे बेवाह थियण ताणी इए ही हुंदो। उन जो सोट ईदू तुंजो सोरो बि एड़ो ही अथई। चाची भला मुझे बाबा के विच में आण जो केड़ो लाचार? भले सेक त लॻई थो पर निभाग नसल ते बि हूंदो आ। अम्मा अम्मा वरी छा? वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। हाँ त इंसान जी ॾाह भरी गॾियल हासिलात जंहिंमें आर्ट बि शामिल आहे उन जे इज़हार खे बि कल्चर चइजे थो। कल्चर में कंहिं समाज जा ख़्याल रीतूं रस्मूं समाजी रवैया बि अची वञनि था। तो ग़लति सम्झो आहे तां कंहिं शहरी ॻोठाणे विच में तफ़रीक़ थो रखां। आऊं चवां थो त तोखे ज़िंदगी जे उन्हनि ॿिन्ही रुखनि खे सम्झणो पवंदो। ॻोठाणो कल्चर शहर में फैशन बणिजी पंहिंजी निजी शिकल विञाए थो वेहे। हिन वक़्तु बि तोखे जॾहिं ई ख़त लिखी रहियो आहियां त वाह जे परियां कोलियुनि जे ॻोठ मां परे खां दोल ऐं उन्हनि जे रासूड़नि जो आवाज़ मुंहिंजे कननि ते पहुची रहियो आहे, जेकी हू रक़्स कंदे गॾिजी ॻाईंदा आहिनि ऐं ज़िंदगीअ जे ग़मनि खे भुलाईंदा आहिनि। चङो ही ख़त हिते ख़तमु थो करियां इन ई ख़ुशख़बरीअ सां त मुंहिंजे LLB जे इम्तिहान जी रिज़ल्ट अची वई आहे ऐं आऊं पास थी वियो आहियां। बाक़ी आऊं हिते ठीकु आहियां, कुझु ॾींहंनि में ईंदुसि। तूं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखजांइ। फ़क़ति तुंहिंजो इमाम बख़्श। बहराम खान असां ई मास्तर तो ॾे अॼु में अचूं। न चाचा साईं, हिक ई राज जा आहियूं, तव्हांजो पंहिंजो तरू आहे। असां बहुतान विसारण वारा आहियूं। बहराम खान बाबा बहुतान त कहीं न आयो आहे। तूं पाण पंहिंजी दिलि ते हथ रखी ॾिस। ख़ैर इहे ॻाल्हियूं पोइ जूं आयूं वयूं छुटियूं। पर चाचा
तॾहिं ते आयल खे असां बि इज़त ॾियूं था। न भाउ, इहो तव्हांजो वड़ आहे, पर मास्तर साहिब असां ॿुधो आहे त बहिराम ख़ान जे ॻोठ जे ॿारनि स्कूल अचणु वञणु बंदि कयो आहे, सो बहराम ख़ान ॾिसो, राज भाग में थोरी खिट पिट थींदी आहे, पर वॾनि जी पाण नाराज़गीअ में ॿारनि जो कहिड़ो ॾोह। मास्तर साहब, जो दुनिया किताबनि में ॾिठी आहे, हिते त ॿारनि जी रांदि ते बि खून थी वेंदा आहिनि। बहराम ख़ान इहो त ग़लति आहे। सिमी जी भाॼाई। हू परियां त ॾिस। हाँ हे बच्चू भाॼाई, हे बच्चू केॾां भॼंदो थो वञे? अलाए छा थियो आहे, वो झेड़ो त नाहे थियो। बहिराम ख़ान, न असां पढ़ियासीं, न असांजा छोकिरा मंझियारा पढ़ी किथे पहुता। ॾाढा रिज़्क त पोइ बि मिले पियो न, पढ़ण ते रोज़ी कोन्हे का। बहिराम ख़ान, ईअं बराबरि आहे, पर इल्मु दुनिया जे लाइ जोत आहे, पर तर में स्कूल तर जे सुहिणो हूंदो आहे। जेकॾहिं तुंहिंजे ॻोठ जा ॿार पढ़ी पिया त ए ॾाॾा, हाणे असां कहिड़ो पढ़ी करे कलेक्टर ऐं कमानी थींदासीं। दादा दादा हू ॾाढा सूमर आहे न, उन जूं ॿकरियूं हथ अची वियूं। हाँ, पर अबा किथे, कंहिं वटां? परदेसी फ़क़ीर आहे न, उन जी कंडी वटां। वरी आम कायो पियो वियो, भॻो ते वियो ॾाढा, पर छोकिरनि न ॿकरियुनि सुधो झले विहारे छॾियुसि। पर अबा बच्चू, तूं ॿकरियूं सुञाणण में भुलियो त नाही न? न चाचा, सूमार बि उते अची वियो हो। ॿकरियूं चोरी थी, उहे बि सूमार जे घर मां। हाँ, साख सां खणो, अरे सग सां पकतो त मां हाणे तोखे ईअं छॾींदुसि, खल पुठीअ सां लाहींदो मां। सूमार चोरी थो करे। ॿुधाए, केर पे ॿकरियूं कायो वियो? हे काहे वियो ॿकरियूं, हे काहे पियो? बाबा ही संजू ॿकरियूं काहे पियो वियो? मूं वञी खेड़ीअ में दसियो, न त भॻो पियो वञे। नाले चङा जी अदा हमीर, हाणे सुञाण पंज ॿकरियूं, असांखे त ख़बर कान पवंदी। ॾाढा सुञाणिया थो, हिन में सुञाण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं चुप कर, तोखे कंहिं चयो सुञाणप जी या विच में ॻाल्हाइण जो? पर बाबा नाले चङा जी अदा हमीर। मास्तर वॾा, बाबा वहाँ किताब पढ़िया आहिनि, पर असां माण्हू ऐं राज पढ़िया आहिनि। सो या साख जी ॻाल्हि ऐं पंहिंजे माल मिल्कियतां हथ खणण वारी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कान ईंदी। वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। पर ही ॿकरियूं त मुंहिंजियूं न आहिनि। सूमार ॿ टे ॿिया ही ॿकरियूं ही सभु कीअं?
मूंखे त पक हुई अव्हांजे ॻोठ जा छोरा भुलिया आहिनि, पर मूं चयो त चोर चोर थिए साथ साथ थिए। अम्मा, ओ अम्मा, हिन साइकिल मां मुंहिंजी जिंद छॾाए। ॾाॾा खे चओ त मूंखे मोटरसाइकिल वठी ॾे। अब ॻाल्हि ॿुध, मूं वांगुरु मामा बि हिन किनी सवारी खां ॾाढो डिॼे थो। उन ॾींहुं ॻाल्हि कयूंमांसि, बसि कन लाठार करे हलियो वियो, कोन ॿुधुसि। अम्मा, तो बि मथे दिलि सां चयो हूंदो, तॾहिं त ॾाॾा ॻाल्हि कोन ॿुधी। वरी छा ते रॾी के वेठो आहे मां जी? अधो मांझी ज़िद के वेठो आहे, चवे थो ॾाॾा खे मञायो मूंखे साइकिल मोटर वठी ॾे। तूं ई ॾाॾा खे चओ। भाग वरी ॻाल्हि ॿुध, जहिड़ा असीं तुंहिंजा ग़ुलाम आहियूं तहिड़ा ॾाॾा जा। जीअं ॾाॾा साईं चवंदो असांजो वोट हुनखे। भले, तो त मुंहिंजे लाइ अलाए कहिड़ियूं बासूं बासियूं हुयूं। अब बांस के बासी या न बासी, पर यादि अथई न सुभाणे अधु गब जी बांस दरगाह ते खणी हलंदासीं, ऐं हाणे हिन छोकिरे खे बि ज़िद तां लाहियोसि। अब मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, न ही ज़िद तां लहंदो, न ही वरी ॾाॾा चवणु वठंदो। बाक़ी ही ॾाॾा जी दादली वेठी आहे, खेसि मञाए, जंहिंजी सुखा में कुटी खणी दरगाह ते हलणो आहे। भाॼई, तूं भला मुंहिंजे पासे थी। ॾाॾा तुंहिंजी ॻाल्हि मञी थो, मूंखे मोटरसाइकिल वठाए ॾे। मुंहिंजी त ॾाॾा ॻाल्हि मञींदो, तोखे साइकिल मोटर बि वठी ॾींदो, पर तूं बेराम खाने जे ॻोठ जा फेरा बंदि कंदे भला? भाॼई, ॻाल्हि इहा आहे त होॾो साइकिल ते वेंदे, मुंहिंजो मतिलबु आहे त मोटरसाइकिल ते वेंदुमि न। चङो चङो, मां ॾाॾा खे चवंदसि, पर तोसां हिकिड़ी शर्त हूंदी। भाॼई, तूं मुंहिंजी माउ आहीं, तूं जीअं चवंदी तीअं मां कंदुसि, वाइदो आहे मुंहिंजो तुंहिंजो। मूंखे सम्झ में ॻाल्हि न थिए त मुंहिंजी ॻोठ बहिराम खान ॾे मोटरसाइकिल ते छो न वञे, पर ही त साइकिल ते बि वेंदो आहे। न, कुझु कोन्हे, मां त बसि ईअं ई चयो त बहिराम जे ॻोठ अचणु वञणु चङो कोन्हे। बकरियुनि जी चोरी बि उन्हनि ई कई हुई। भाॼई, तो तूं ॾाॾा खे चवंदी न त मूंखे मोटरसाइकिल वठी ॾे। हा हा, मां चवंदीसांसि, पर तूं बि चोरी चोरी अचणु वञणु छॾे ॾे। है फातो जे ॼमण में तूं बि ॼाओ हूंदे, चाचे रे मुंहुं पता छमराया हूंदा। पर साईं, मुंहिंजो हिन में कहिड़ो ॾोह? तव्हां निमरे खां ई पुछो खणी। छोड़े पुछा निमरो खां? हाँ, तुंहिंजो अकुल छा गाह चढ़ण में हो छा? अरे इन खां त बकरियूं कुही खाई छॾियां, घटि में घटि इज़त त रहे हा। पर साईं, बकरियूं त कोन वयूं न। बकरियूं त कोन वयूं, पर टके जे छोरनि जा जूता बि खाधई ऐं ॾिठो बि थिए। अरे पी रमूं जो नालो लॼायो अथई, जेको टिहाण वाह मां टपाए गस अहिड़ो वठंदो हुयो जो भाॻियुनि जे सतनि नसुनि खे ख़बर कान पवंदी हुई, ऐं तूं ॿिनि बकरियुनि में ॿधो पियो आहे। सची ॻाल्हि इहा आहे त बाराम साईं। अरे चुप, कूड़ा कूड़े जा पुट, नाले चङो रुगो इहो चवे हा न त बकरियूं मुंहिंजियूं आहिनि। मुंहिंजी पत वञे हा ऐं मुंहिंजे फायर सां तुंहिंजो सिर पट ते हुजे हा। निमरा जी सरकार। हिन चटीअ खे वठी वञ, चंड जो बूथ ई कोन थो वणे मूंखे। अचो रियाम, अचो अचो न, अचो। आगे पटोयो टोयो टिबो आगण जोगण आर वार पूरा थिया 5000।
अबा सूमार बकरियूं वरियूं चाची पुछे पई त बकरियूं वरियूं? अदा सॼे ॻोठ में ॻाल्हि थी हले त बच्चू चोर झले वरितो आहे। अबा वो मोह चोर हुओ के ऐं हा बकरियूं त बच्चूअ खे ॾेई आए हूंदे न। आउं कंहिंखे कोन ॾेई आयो आहियां। बकरियूं मिलन हा त घर का आया चाह न। पर छो अबा? छो वरी छा? घर जूं बकरियूं हथ सां आबो वरियाम खे ॾेई आयो आहे। अई घोड़ा इहो कार वरी कीअं करे आयो? बाबा भला पंहिंजे हथनि सां बकरियूं छो ॾींदो? मूंखे बि सम्झ में नथो अचे त ईअं कीअं हूंदो। पोइ आउं कूड़ थो ॻाल्हायां छा? तुंहिंजे लाइ त सचो सिर्फ़ उहो आहे जेको सॼे घर जी भींग कई वेठो आहे। आऊं ईअं त कोन पई चवां। माई तुंहिंजे वात में त ज़बान बीहे ई कान थी, न ॻाल्हि ॿुधी न समझी। अबा तूं मूंखे सही ॿुधा। अम्मा छा ॿुधायां? बकरियुनि सुधो चोर पकड़ियो, माण्हू बि गॾु थिया, पर अबे पिड़ ते बकरियुनि खे सुञाण खां इनकार करे छॾियो। हाणे ॿुधाए त मां छा कयां? अई घोड़ा इहो पिणे मुंहिंजे बेवा थियण ताणी ईअं ई हूंदो। उन जो सोट ईदू तुंहिंजो सहुरो बि अहिड़ो ई अथई। चाची भला मुंहिंजे बाबा खे विच में आणण जो कहिड़ो लाचार? भले सेक त लॻे ई थो, पर निभाग नस्ल ते बि हूंदो आहे। अम्मा वरी छा? सोट अथस, जहिड़ो सोट तहिड़ो पिणे। पर अम्मा चाचो ईदू वॾो इज़त वारो माण्हू आहे ऐं असांजे घर जी घणी इज़त कंदो आहे। बस असां हुन जी इज़त में खुटल आहियूं, बाक़ी किथे इज़त कोन्हे। जहिड़ी पिणे घर जूं बकरियूं ॾेई इज़त करायो आहे। अम्मा अबे खे त ख़बर ई कोन्हे का त मुंहिंजी गुंगन जे होटल ते इज़त केतिरी आहे। पुट इज़त वारा तुंहिंजी इज़त कंदा, बाक़ी सावरा इज़त नथा कनी त छा थियो? चवनि था त ईदू इहो हाणे स्कूलनि जे मथां साब थियो आहे। उहो हाणे करे या न करे पिणे उन जो सलाह अथई। असांखे त हैरत थी थिए त इहो कमु तव्हां कयो कीअं चाचा? असांखे बि कूड़ो करे आयो नाले चङो, हरू भरू ॾिठा थियासीं सॼे राज में। चाचा मूंखे एतिरी ख़बर हुजे हा त मां ॾाॾा वारनि वटि वञे ई कोन। बकरियूं ॻोठ छॾे ॿुधल ई वरियाम लाइ पुलिस वठी अचां। छोकिरा पुलिस जो नालो न वठ, हिन राज में कॾहिं पुलिस न आई आहे। पर ॾाॾा अमीर चाचे नाले चङे इन करे लोले लताणे जी ॻोठ में बहिराम खे मोकल ॾेई छॾी। पोइ हीअ हा वरी कहिड़ी पक त चोरी न थी? ईअं त आहे, पर मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई जो पंहिंजे माल मिल्कियत तां चोर जे हक़ में हथ खणी वञे। पर ॾाढा वरियाम चोर ऐं बहिराम खान पाथादार कोन्हे छा? चोर त आहे न, केरु थो चए चोर कोन्हे? न सम्झण जो त असर पोइ ही पुछो नाले चङे खां, आजो ॿुधाईंदो। नाले चङा ॿुधाए हमरान खे भला। हा असांखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मास्तर वॾा बाबा अवां किताब पढ़िया आहिनि, पर असां माण्हू ऐं राज पढ़िया आहिनि। सो इहा साख जी ॻाल्हि ऐं पंहिंजे माल मिल्कियत तां हथ खणण वारी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कान ईंदी। तॾहिं त चवां थो बहिराम खान तॾे ते साख ॾेई वियो आहे। राज भाग तर खे साख वेसाव ॻंढे रखंदो आहे। मूं बकरियुनि तां इन करे हथ खयो त मतां तर मां साख तां वेसाव ई खजी वञे। ऐं जॾहिं न साख तां वेसाव खजी वेंदो आहे त पोइ तर में माण्हू हिक ॿिए जे लाइ विरूं थी पवंदो आहे, राज बर्बाद थी पवंदा। तंहिं करे
ज़हर जो ढुक भरे वैसाउ खे बचाइणो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? सन वेड़ी चा मुझे मारने जा